इते अवा सभी अहम खबर शेयर कंदासीं। कराची का MP फरियाल टालपुर सा नवन चूंडियल सैनेटर्स की मुलाकात थी है। अवा सा खबर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। फरियाल टालपुर सा PP सिंध के नवन चूंडियल सैनेटर्स नौ देरो हाउस में मुलाकात कई। मुलाकात दौरान नवन चूंडियल सैनेटर्स फरियाल टालपुर के ईद जूं वाधायूं ॾिनियूं। मुलाकात कंदड़न में सैनेटर काज़िम शाह, असलम अब्रो, पूंजोमल भील ऐं ॿिया शामिल आहिनि। सैनेटर ज़मीर घुमरो, सरमद अली, अशरफ जतोई ऐं दोस्त अली जैसर मुलाकात कंदड़न में शामिल आहिनि। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची का MPA फरियाल टालपुर सां नवन चूंडियल सैनेटर्स की मुलाकात थी है। अवां सां खबर शेयर कंदासीं। फरियाल टालपुर सां PP सिंध के नवन चूंडियल सैनेटर्स नौ देरो हाउस में मुलाकात कई। अवा के आगाही दी रहा आहियूं। मुलाकात दौरान नवन चूंडियल सैनेटर्स फरियाल टालपुर के ईद जूं वाधायूं ॾिनियूं।